अगे में नमाज भी न पढ़ंदो, दाढ़ी भी न हुयसि, पटको न, शराब हे हो सब कम हुयसि। वरी सी दाढ़ी रखाई, पटको बधई, के बुजुर्ग जे खलीफे वटि वियो, वो वेठो वियो कुरान पढ़े। ये कुरान खोलियो वेठो जे सो हिय कुरान खोलियो, चए बा यो तू वियो ये दिलबर सां मुरी थियो हे ॾिस न, हे कुरान तू ॾिसे न, तुंहिंजे फैज़ जो भाङो फलाणे बुजुर्ग पंहिंजे पीर जो नालो उन वटि फैज़ जो भाङो। हाणे सी खलीफ़ो साहब मौलवी साहब वरी कुरान हथ में कसम खई, चईं पोइ भला मूंखे वठी हलो। उनखे वठी वियो, उते वरी बैत कराईंसि, मुरीद करायसि, चए मोटी आयुसि उन राति तहजुद मुंहिंजो हलियो। वरी 2-3 ॾींहंनि खां पोइ जमात सां निमाज़ हली वई, जेको कनेक्शन जो टुटी वियो हेॾो त नेकी में सुस्ती, चङे कम में सुस्ती, चइजे कुझु वक़्त खां पोइ निमाज़ पढ़णु छॾे ॾिनमि। पोइ मूं सोचियो त मार हे हुन त बुज़ुर्ग मूंसां कसम खयो त तोखे फैज़ थो मिले, हे त मुंहिंजो अॻियो नूरी चट थी वियो। मुंहिंजा मुर्शिद करीम फरमाईंदा हा त कंहिं ॿिए बुज़ुर्ग जो मुरीद ॾिसो त उनखे पाण ॾे छिके ऐं पंहिंजे पीर ॾे वठी अचे त इहो आहे तरीक़त जे अंदरि चोर, जेको पराए ढगे खे चोराईंदो आहे। न जंहिंखे जितां फैज़ मिलियो आहे, जितां फ़ाइदो मिलियो आहे, चोस पुट भली जाइ वरती अथई, वरी वरी इन दर जो पंधु कंदो कर। हसद न हुजे, बुग़्ज़ न हुजे, कीनो न हुजे, कुदूरत न हुजे, साड़ न हुजे, ब्याई न हुजे, निफाक न हुजे। इहा फ़कीरी आहे, इहा तरीक़त आहे, इहो शरीयत जो सबक आहे, इहो अल्लाह जे आरिफनि जो रस्तो आहे। सड़ंदो वते, जलंदो वते, खुदा जाने त इहो सुन्नियुनि खे अलाए साड़ किथों अचे लॻो। फकीरो भाइरो दोस्तो हिक ॿिए में मोहब्बत रखो, कुल्फतूं न हुजनि, कुल्फतूं न हुजनि, मोहब्बतूं हुजनि, कुदूरतूं न हुजनि, उल्फतूं हुजनि। चओ चओ उल्फतूं हुजनि। कंहिं ॿिए बुज़ुर्ग जो मुरीद ॾिसो त बि ख़ुशि थियो त अल्हम्दुलिल्लाह कंहिं न कंहिं अल्लाह वारे जे लड़ लॻल आहे। ओ मिठा, हिक ॿिए में बुग़्ज़ रखणु, कुदूरत रखणु, साड़ रखणु, इहो फैज़ अथव। सम्झो था? सी उहो बि मूं पहिरीं ॻाल्हि की त मल्ह बि वॾो मल्ह आहे, वॾनि वॾनि पीरनि बुज़ुर्गनि सां बि खम ठोकियूं बीठो आहे, मैदान ते निकितो मुक़ाबले जे लाइ बीठो आहे। इन दुश्मन खां पाण बचाईंदो बि को मर्द बचाईंदो। इन शैतान जा वरी चेला चपाटा बि घणा आहिनि। साईं फरमाइनि था हिकिड़ो इन जो शैतान जो चेलो आहे, उन जो नालो आहे वल्हान। छा? वल्हान। उन जो कमु छा आहे, जेॾी महिल वुज़ू कंदो न ओॾी महिल अचे विस्र सां विझंदो, अले 2 भेरा हथ धोतमि, अले 3 भेरा धोतमि, अले गुरड़ियूं 2 कयमि, अले 3 कयमि। वरी जेॾी महिल निमाज़ में बीहंदो न पोइ अचे ख़्याल विझंदुसि, अरे यार अले अले 2 पढ़ियमि, अले 3 पढ़ियमि। सम्झो था न? उहो अचे थो। हिकिड़े हंधि मां वियुसि, निमाज़ पियो पढ़ाया, तकबीर लॻी मूंखे अल्लाह अकबर, पोयूं हिकिड़ो बीठो हुजे, ॾुरकाता ॾुरकाता निमाज़, ॾुरकाता ॾुरकाता निमाज़।